सिजावल मां ख़बर शामिल कयो था। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त जाती राइस मिल मालिकनि पारां सारियाल जे फसल जे क़ीमतुनि में नाजाइज़ कटौती, मज़दूरनि जी मज़दूरी खाइण ख़िलाफ़ आबादगारनि ऐं मिलनि जे मज़दूरनि आदिल लगारी, अशरफ थई, मुजमन जत, जुमन मला जी अॻवानी में जाती सिजावल मेन रोड मालवा स्टॉप ते सभी आबादगारनि, मज़दूरनि, सियासी समाजी अॻवाननि रोड ते धरणो हणी रोड बिला करे छॾियो। जाती मेन रोड बंदि हुजण करे मुसाफ़िर गाॾियूं बेजी वयूं। शदीद गर्मी में मुसाफ़िर परेशान। जाती मिल मालिकनि सारियुनि जूं क़ीमतूं मनपसंद लॻाए नाजाइज़ कटौती करे आबादगारनि खे फुरे रहिया आहिनि ऐं मज़दूरनि जूं मज़दूरियूं बि पूरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। मुज़ाहिरीन कारखाना मालिक मनपसंद क़ीमतूं लॻाए मॉक्सिचर जे बहाने सां आबादगारनि खे लुटे रहिया आहिनि। आबादगार जाती सारियाल जे फी ॿोरी ते मिल मालिक 30 रुपया मज़दूरी आबादगारनि जे कटनि था ऐं असांखे फ़क़ति 8 रुपया ॾिना वञनि था। मज़दूर